जी ज़ात मेराज जे रात मुझो करीम आका जॾहिं अहिड़ी जगह तां गुज़र थियो, अहिड़नि माण्हुनि ते नज़र पई जेके अल्लाह जे रहमत में टुबियूं हणी रहिया हुया, तरी रहिया हुया, लज़्ज़त वठी रहिया हुया, ॾाढा ख़ुशि गुज़ारे रहिया हुया। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जिब्राईल जी मुंहिंजा आका क़ुर्बान वञा। जिब्राईल हे केर जवान हन जेके अॼु अल्लाह जे रहमतुनि में तरी रहिया हन, अल्लाह जे रहमतुनि मां लज़्ज़तूं हासिल करे रहिया हन। जिब्राईल जवाब ॾींदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे तो महबूब जा उहे उम्मती हन जेके तुंहिंजे महबूब तुंहिंजे उम्मत जे लाइ आधीअ जो उथी दुआऊं घुरंदा हन। सुभान अल्लाह। वरी तवजह सां ॿुधजा मुस्लमान, मुझे महबूब पुछो जिब्राईल हे केर हन जेके अल्लाह जे रहमतुनि में सुकून सां तरी रहिया हन, मज़ा वठी रहिया हन। जिब्राईल जवाब कहिड़ो ॾिनो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उहे तो महबूब जा उम्मती हन जेके आधीअ जो उथी अल्लाह जे मखलूक जे ख़ैर लाइ दुआऊं घुरंदा हन। मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत जे भलाईअ लाइ दुआऊं घुरंदा हन, रोअंदा हन अल्लाह जे दरबार में, पर दुआऊं ॿियनि जे लाइ घुरंदा हन। मौला महबूब जे उम्मत जो ख़ैर फरमाइजां, मौला उम्मत मुस्लिम जो ख़ैर फरमाइजां, मौला बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा, मौला बे औलादनि खे नेक औलाद अता फरमा, मालिक जी रोज़ी तंगा तन खे रोज़ी रिज़्क अता फरमा। मुझे महबूब जे आॾो जिब्राईल चयो मुंहिंजा महबूब ही उहे खुश नसीब हन। ऐं मुंहिंजा मुस्लमान भा ज़रा गौर त कर, न तो असांखे पंहिंजे लाइ दुआ जो त टाइम आहे ज़रूर, अबे अम्मा लाइ दुआ जो टाइम कोन्हे, औलाद लाइ दुआ जो टाइम कोन्हे, दौलत गॾु करण जो टाइम आहे मगर दुआ घुरण जो टाइम कोन्हे। हा हा अॼु बि दुआउनि जूं फैक्ट्रियूं लॻियूं पियूं हन, अॼु बि दुआउनि जूं फैक्ट्रियूं मौजूद आहिनि। कहिड़ी जगह ते चो, अगर कंहिं बि वलीउल्लाह जे मज़ार ते वेंदे, दरबार ते वेंदे त हर टाइम ते उते अल्लाह जे मखलूक ला हुजूर जे उम्मत ला बार बार दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। घुरबियूं आहिनि या न? जवाब ॾियो। सुभान अल्लाह। अॼु बि अहिड़े दौर जे अंदरि बि जॾहिं दुनिया वटि कंहिंजे लाइ कोई टाइम कोन्हे, औलिया अल्लाह वटि अॼु बि दुआउनि जा, छो त दुआ जो तोखे अंदाज़ो ई कोन्हे त दुआ ताक़त केतिरी रखंदी आहे। यादि रखी छॾ मुस्लमान, इहा दुआ ई आहे जेका तक़दीरनि खे तब्दील करे छॾींदी। सुभान अल्लाह। क़ुरान करीम मां ॿुधाईंदुमि त इहा दुआ ई आहे जेका तक़दीरनि खे तब्दील कंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो यमहुल्लाहु मा यशाउ व युस्बित, अल्लाह फरमाए थो तक़दीरूं लिखंदो बि मां पाण हां, मेटाईंदो बि मां, ॻाल्हि ॻाल्हि लिखंदो बि मां पाण हां, मेटाईंदो बि मां पाण हां। मौला लिखी बि पाण, मेटाई बि पाण, इहा ॻाल्हि असांजे सम्झ खां मथे आहे। छो त लिखण वारो तूं आहे, तोखे त सभु ख़बर आहे त छा थियणो आहे छा नाहे थियणो। मुंहिंजा मौला दुनिया जे दस्तूर मुताबिक़ लिखियो मेटियो ज़रूर वेंदो आहे, मगर मेटबो उहो आहे जंहिंमें का ग़लती हूंदी आहे। मौला तुंहिंजी ज़ात त ग़लतीअ खां पाक आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? या अल्लाह लिखियो उहो मेटियो वेंदो आहे, भला लिखण वारे जूं लाइनूं सिधियूं कोन्हनि के, अखरनि में सूंह कान्हे, मेट वरी ॿिया लिखी आहे। अल्लाहु जमीलुन व युहिब्बुल जमाल, मौला तूं बि सुहिणो आहे, तूं त सूंह खे पसंदि कंदो आहे, तुंहिंजे लिखाईअ में का अवणाई बि नथी थी सघे। पोइ मुंहिंजा मौला लिखी बि पाण, ड्राही बि पाण, उहो बि तक़दीरूं। मौला राज़ कहिड़ो आहे? मुंहिंजो रब थो फरमाए लिखंदो पंहिंजे कुदरत जे रज़ा सां हां, ऐं मेटींदो पंहिंजे आशिकनि जे दुआउनि सां हां। सुभान अल्लाह। लिखंदो पंहिंजे, ॻाल्हि ॻाल्हि लिखंदो पंहिंजे कुदरत जे रज़ा सां हां, ऐं मेटींदो, ॻाल्हि ॻाल्हि मेटींदो। सम्झ में न अचई त सवली सिंधी करे सम्झाई, अमड़ खां दुआ छो घुराईंदो आहीं? मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो त अमड़ ऐं अबे जी दुआ रब औलाद जे हक़ में रद कोन कंदो आहे। तक़दीर में मुसीबतूं लिखियल हुयूं, अमड़ जे कदमनि ते किरी पे अचे, अमड़ जे कदमनि खे चुमण शुरू कई, अम्मा
कोन उथंदुसि जेसिताईं मूं लाइ दुआ न घुरंदी आहे। अम्मा कोन उथंदुसि जेसिताईं मुंहिंजे तक़दीरनि खे न तब्दील कंदीअ। अमड़ जो अर्श ॾे निहारे हथ खयां त रब तुंहिंजी तक़दीर मिटाए छॾे। सुभान अल्लाह। इहो सच्चा जवाब ॾे, बेशक इहो सच्चा। पोइ जीजल अमड़ नेक हुजे या गुनहगार हुजे, औलाद जे हक़ में रब दुआ क़बूल कंदो आहे। बेशक छो त माउ आहे, माउ कहिड़ी बि हुजे माउ आहे। औलाद जे हक़ में रब उन जी दुआ रद्द न कंदो आहे। छो त माउ पंहिंजे बच्चे सां बेतहाशा प्यार कंदी आहे। जॾहिं माउ गुनहगार जी दुआ बि अल्लाह औलाद जे हक़ में रद्द न कंदो आहे त ज़रा सोची पोइ जवाब ॾे। उहो कामिल जेको राति ॾींहं ख़ुदा जे इश्क में मौज में मस्त लॻ पियो हूंदो आहे, महबूब मुस्तफ़ा जे मुहबत में दीवानो हूंदो आहे, छा मुंहिंजो रब उन जी दुआ रद्द कंदो? जवाब ॾे। न साईं, हरगिज़ न कंदो। याने लिखंदो मुंहिंजो करीम रब पंहिंजे कुदरत सां आहे, लिखंदो बि पाणा मेटींदो बि पाणा, पर मेटींदो पंहिंजे आशिकनि जे दुआउनि सां आहे। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बुज़ुर्गाने दीन ॾे तुंहिंजो असांजो वञणु थींदो आहे, दुआऊं घुराईंदा हूं। अबे अम्मा जे क़दमनि में बि उनखे नसीबु थींदो जन खे बुज़ुर्गनि जूं दुआऊं नसीबु थींदियूं। त मुंहिंजा दोस्त मां मौज़ू ते मोटा अॼु ॻाल्हाइण थो चाहियां ऐं खुली ॻाल्हाइण थो चाहियां त वलीउल्लाह इन लफ़्ज़ खे अल्लाह ताला एतिरी इज़त ॾिनी आहे जो औलिया ऐं वली जो लफ़्ज़ क़ुरान करीम में 90 दफ़ा आयो आहे। घणा दफ़ा? 90 दफ़ा। वरी चओ घणा दफ़ा? 90 दफ़ा क़ुरान करीम में औलिया अल्लाह वलीउल्लाह जो लफ़्ज़ अल्लाह ताला क़ुरान करीम में पंहिंजे कुदरत सां बयानु फरमायो आहे। 90 दफ़ा। असां आशिकनि जो त वरी अक़ीदो ई सिधो आहे त मुंहिंजा मौला तोखे सभु ख़बर आहे। तोखे ख़बर आहे त पीरनि जे पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानीअ जी उमिरि बि 90 साल कंदुसि, इन करे वलीअ जो नालो बि 90 साल। सुभान अल्लाह। इहो असांजो अक़ीदो आहे, इहो असांजो अक़ीदो आहे। असांजे अक़ीदे सां कंहिंजो मुतफ़िक़ हुजण या न हुजणु ज़रूरी कोन्हे। असां पंहिंजे इश्क जी ॻाल्हि कई, छो त जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आहे उनखे ओॾो ई प्यार नज़र ईंदो। सुभान अल्लाह। ईअं आहे या न अदा? त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां क़ुरान करीम जी तिलावत जेका आयत कई आहे, हिकिड़े मिंट जे लाइ हाणे उन आयत करीमा जे तरफ़ हलां। उन खां पहिरीं अञा ॻाल्हि रहिजी वई त पैदा सभु कुझु मुंहिंजे ख़ुदा कयो आहे, लेकिन पैदा कयो आहे सदके महबूब जे करे। वरी वरी चओ महबूब जे करे। सॼी ॻाल्हि चओ सरकार जी आहे। अॼु इहो जुमिलो पको कर, सॼी ॻाल्हि है सरकार जी आहे। जन्नत ॻाल्हा 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 जन्नत बणी कंहिंजे करे? मदीने वारे जे चओ, दिलि खोले चओ, मदीने छा वारे कंदो? जे करे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा सहाबी बनिया कंहिंजे करे? मदीने वारे। ॻाल्हा 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 मदीने वारे। सहाबी बनिया कंहिंजे करे? मदीने। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे। सैयद बनिया कंहिंजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। वली बनिया कंहिंजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। अॼु ही मौलवी बनिया कंहिंजे करे? जवाब ॾे भला, सवलो करे ॾे। अॼु ही मौलवी बनिया कंहिंजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। अॼु ही जेके चेहरे ते तोखे सुन्नत ॾिसी इज़तूं मिली रहियूं आहिनि कंहिंजे करे? मदीने वारे ताजदार जे करे। जन्नती जन्नत में त वेंदा, जन्नत त ख़ुदा जी आहे, पर वेंदा कंहिंजे करे? मदीने वारे जे करे। मदीने वारे साईं जे करे। सभु कुझु पैदा कंदड़ मुंहिंजो ख़ुदा आहे, पर उन करीम रब मिल्कियत मुंहिंजे मुस्तफ़ा जे हवाले करे छॾी आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब जा बाना अल्लाह जो सुहिणो क़ुरान करीम पढ़ी तोखे ॿुधायां। अल्लाह फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे मुझे बेनियाज़ रब फरमायो अल-यौम अजो के ॾींहं ते। दुनिया त आदम अलैहिस्सलाम खां हली रही आहे,
इंसान पहिरे ज़मीन ते इंसानी सूरत में कदम रखण वारो आदम अलैहिस्सलाम। अंबिया दुनिया ते ईंदा रहिया, उम्मतूं दुनिया ते ईंदियूं रहियूं। ॿुधा उहे सॼियूं उम्मतूं अंबिया नेमतूं कंहिंजियूं पिया खाइनि? चओ अल्लाह जूं। सभिनी जे मथां मेहरबानियूं कंहिंजूं? गाला गाला कंहिंजूं? सब कुछ मुझे करीम रब जो, लेकिन मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा के फरमायो अलियौम अजो के दिहाड़े ते अकमलतु लकुम दीनकुम। ओ मुझा महबूबा अज दीन के भी मां रब मुकम्मिल करे छॾियो। सुभान अल्लाह। आदम मुझो पैगाम खणी आयो, मूसा मुझो पैगाम खणी आयो, इब्राहिम मुझो पैगाम खणी आयो। हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में मां रब जो पैगाम खणी आया, पर पैगाम मुकम्मिल कोन थियो। मां महबूब सुहिणा अज पंहिंजे पैगाम के मुकम्मिल कयो आ त ज़ुबाने मुस्तफा सां कयो आ। चौथ मुझा महबूबा, ओ मुझा महबूबा दुनिया ईंदी दुनिया समझंदी त जंहिंजे करे जंहिं घोट जे करे जंहिंजी शादी हूंदी आ, जंहिंजे करे महफ़िल सजाईंदो आ, राज भी ईंदो आ, ज्ञानी भी ईंदा आहिनि, मिट भी ईंदा आहिनि, दोस्त भी ईंदा आहिनि, पर महफ़िल तेसि ताईं मुकम्मिल कान थींदी आ जेसीं घोट अचे सेज ते कोन वेहंदो आ। महीनन जा महीना तकलीफूं करे कार डवराए सब कुछ कयई, पर महफ़िल पंहिंजे कमाल ते तॾहिं पहुचंदी आ जॾहिं महफ़िल जो मोर अची वेहंदो आ। त मुंहिंजा मुस्लमान भाउ, ओ मुंहिंजे हुज़ूर ते कलमे पढ़ण वारा, पंहिंजे नसीब ॾे त निहार। मुंहिंजे बेनियाज़ रब केॾा न तुंहिंजा नसीब आला कया आहिनि। मुंहिंजे ख़ुदा तोखे उन महबूब जो उम्मती बनायो आ जंहिं महबूब जे ला खुदा कायनात जो ज़र्रो ज़र्रो बनायो आ। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो अलियौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। गौर त कर, खुदा त अज भी मौजूद आ। जवाब दे, गाला गाला जवाब दे। खुदा अज भी मौजूद आ। खुदा सुने आदम खां भी मौजूद आ, आदम खां अग भी मौजूद आ। खुदा त मौजूद आ, मेहरबानियूं खुदा करे रहियो आ, पर महबूब मुस्तफा जे मथां निराली मेहरबानी करे बेनियाज़ रब फरमायो महबूबा अज मां रब पंहिंजूं नेमतूं भी तुंहिंजे मथां मुकम्मिल थो कयां। सुभान अल्लाह। अजीब कुरान करीम जो अंदाज़ा जेकॾहिं न थोरो तूं गौर ऐं सचाईअ सां तवजह करी त तुंहिंजे दिलि मां हिकिड़ी अजीब कैफ़ियत पैदा थींदी। ऐं हूअं बि मोमिन यादि रखी छॾिजांइ, यादि रखी छॾिजांइ, यादि रखी छॾिजांइ जॾहिं मुंहिंजे करीम आका जो ज़िक्र थिए। कंहिंजो? करीम आका। जॾहिं करीम आका जो ज़िक्र थिए पंहिंजे तबीयत ॾे निहार जा, पंहिंजे जिस्म ॾे निहार जा, पंहिंजे कैफ़ियत ॾे निहार जा। जेकॾहिं तुंहिंजे तबीयत में महबूब मदीने वारे मीर जो ज़िक्र ॿुधण सां तबीयत में अजीब खुशी पैदा थिए, यकीन समझजां त तुंहिंजो कनेक्शन रब महबूब जे ज़ात सां ॻंढे छॾियो आ। सुभान अल्लाह। जेतिरो तुंहिंजो कनेक्शन मज़बूत हूंदो अजीब कैफ़ियत थींदी, जेतिरो कनेक्शन कमज़ोर हूंदो पर उहा कैफ़ियत उन बुनियाद ते हूंदी। पर जे तुंहिंजो कनेक्शन ई न हूंदो, ॻाल्हि ॿुधंदे पियो हितों हेॾों हली वेंदी, अंदरि लहंदी कान, बस रुगी दिमाग़ में इहो हूंदी अॻियां छा थो चवे, अॻियां छा थो चवे। पर जेको आशिक़ हूंदो आहे महबूब जो ज़िक्र थींदो आहे, उहो महबूब जो दीदार वेठो कंदो आहे। सुभान अल्लाह। महफ़िल में
बिन किस्मन जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, ॻाल्हियुनि ते तवजह कंदा आहिनि, हिकिड़ा कननि सां ॿुधंदा आहिनि, अखियूं बूटे उन हकीकत जी दुनिया में पंहिंजे पुनल जा दीदार कंदा आहिनि। सुभान अल्लाह। केतिरा दलील ॾेई अचां मां, मक़सद ते मोटा वक़्तु इंतहाई महदूद आ। हिकिड़े कलाक जो टाइम आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे बेनियाज़ रब मुंहिंजे महबूब खे फरमायो, महबूब दीन बि तो वटि मुकमिल, नेमतूं बि तो वटि मुकमिल। मौला कायनात त क़यामत तो ही हलंदी, रब तो चवे हलंदी त क़यामत ही, पर महबूब मुख्तारे कुल त अॼु तोखे बनाए छॾियो अथव न। सुभान अल्लाह। सभु कुझु तुंहिंजे हवाले। हाणे जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो आहे, जेको तुंहिंजो न आहे उहो मुंहिंजो न आहे, जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो आहे, लॻल आहे उहो मुंहिंजो। ॿुध क़ुरान, वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो आ, ओ मुझा महबूब, ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब, जेके मोमिन मर्द हूंदा आहिनि ऐं जेके मोमिन औरतूं हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजो ख्याल, पंहिंजी सोच, पंहिंजो अकुल कोन हलाईंदा आहिनि जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुक्म उन्हनि जे आॾो ज़ाहिर थींदो आहे। उहे सभु पंहिंजा ख्याल ऐं सोचूं हेठि करे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे हुक्म खे लब्बैक चवंदा आहिनि। सुभान अल्लाह। सहाबिया जुलैबीब नालो अचे वियो ज़हन में, ॻाल्हि करे वठां, नालो छा आहे सहाबी जो? जुलैबीब। थोड़ो ॻाल्हाए त सही। जुलैबीब। जुलैबीब नालो आ। अॼु क़ुरान करीम कसरत सां पढ़णो आ। अदे ग़ुलाम कादर जे दिल जी तमन्ना पूरी करणी आ। अज़ीज़ाने मन गौर सां ॿुधजा, जुलैबीब सहाबी जो नालो आ। गरीबा, मिस्कीना, अमीर नाहे, सुबह खाए त शाम जो इंतजार, शाम खाए त सुबह जो इंतजार, पर जेॾी महिल दुनिया जे कम कार खां वांदो थे सिधो मुझे मुस्तफ़ा जे दरबार में ईंदो आ। सुभान अल्लाह। हुज़ूर जा दीदार कंदो आ, कोशिश कंदो आ त महबूब जे वुज़ूअ जो पाणी मां आॾो खणी बीहा, महबूब जे ख़िदमत में आॾो बीहा। गरीब सहाबिया मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा, ऐ जुलैबीब जी मुझा आका, तू शादी छो नथो करी? सुभान अल्लाह। छा फरमायो? शादी छो नथो? गाला गाला छा फरमायो? शादी छो नथो? शादी छो नथो करी? अर्ज़ तो करे मुझा आका, मां गरीब, वेलो आहे त वेलो कोन्हे, मूंखे केरु ॾींदो? सुभान अल्लाह। वरी हिकु ॿ ॾींहं गुज़रिया, वरी मुझे महबूब फरमायो, जुलैबीब शादी छो नथो करी? वरी बि साॻियो जवाब ॾिनई। वरी जॾहिं ॾींहुं गुज़रियो, दिल में ख़याल कयईं, महबूब पुछनि था मां ईअं छो थो चवां? अॼु महबूब पुछंदा त जवाब ॾींदुसि, सुहिणा हुक्म कयो कंहिंसां करणी आहे त जुलैब जान हाज़िर करे। सुभान अल्लाह। सॼी रात दिल जे अंदर इहो इरादो पक्को करे छॾियईं, अॼु मुझे महबूब जे दरबार में आयो, महबूब पुछनि ई कोन था। सुभान अल्लाह। याद रखी छॾ मुस्लिम, महबूब जे दरबार में आयो, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे सहाबीअ खां कोन पुछो। घड़ी खन वेठो, जेतिरो वेहंदो हुयो हाणे उथे बि पियो, वञे बि पियो, पर दिल चवे थी त जेको इरादो करे आयो हई उहो त पुनल खे ॿुधा। अकुल जो झेड़ो, इश्क जो झेड़ो,
कुल चवेस त महबूबन जे आडो अर्ज कर दिल चयस त जेको दिल जो राज जाणदो आ उनखे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आ सुभान अल्लाह इहे दिल जा ख्याल कंदो अञा कुछ विखूं मस खयई मुझे करीम मुस्तफा फरमायो ओ जुलेब जी मुझा आका शादी छो नथो करी मुझा आका हुक्म कयो जैसा हुक्म थे जुलेब हाज़रा सुभान अल्लाह देर एतरी थी मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चंगो सुबह थियण दे सुबह थियो मुझे महबूब फरमायो वञ फलाणे अमीर अंसारी दे अमीर अंसारी दे वञी उनखे मां मुस्तफा जा सलाम चओ सलाम चई पो उनखे चइजां त पंहिंजे न्याणीअ जी तोसां शादी कराए सुभान अल्लाह जुलेबी बु गरीब सहाबी जॾहिं अमीर जो नालो ॿुधई फिलहाल त लिंगन मां साहु निकिरी वियो काॾे मां मिसकीन काॾे ही अमीर न्यापो ॾियां त कीअं ॾियां पर मुंहिंजा दोस्त अज़ीज सहाबा मुझे मुस्तफा जो दीवानो परवानो ख़ुशीअ में शादीअ जो ॿुधी भला केरु ख़ुशि कोन थींदो सुभान अल्लाह इन दौर में लाइ छो नौजवान खे छा थी वियो आहे पीउ तुंहिंजे शादी कर बाबा तरस का नौकरी वठां अबा शादी कर बाबा मां पाण बेरोज़गार वेठो आं अबा उमिरि 32 साल बका उमिरि आ छा तरस वञा ऐं ख़ुदा जा बानो पूरे इस्लाम जी तारीख़ ॾिसो पूरी इस्लाम जी तारीख़ ॾिसो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में सहाबी या रसूल अल्लाह गरीब थी वियो हां मुझे हुजूर फरमायो वञी शादी बि कर देर न कई वञी बि शादी कई कुछ ॾींहंनि खां पोइ आयो आका अञा हाल गरीबी थी हुजूर फरमायो वञी टी कर वियो वञी टी कई मुझा महबूब हाल त हीड़ो थियो वञी चौथी कर देर न कई चौथी शादी कंदो वियो ऐं अचे मालिक महिरबानी कई याद रखी छॾियो जेका ईंदी आ उहा रोज़ी खयो ईंदी आ सुभान अल्लाह पुट कोने ॿी शादी थो कयां कंहिं तोखे चयो त पुट कोने त तूं ॿी शादी कर रोज़ी कान्हे शादी नथो कयां याद रखी छॾ औलाद अल्लाह ताला मर्द जे मुक़द्दर में लिखंदो आहे रिज़्क रोज़ी अल्लाह ताला औरत जे नसीब में लिखंदो आहे इन करे कॾहिं बि इन नियत सां शादीअ खां इनकार न कर त ग़रीबी हाल आहे तुंहिंजो ग़रीबी हाल आहे न जेका अचे थी ख़ुदा उन जे सदके तोखे गंज ॾेई छॾी सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोरो या ॻाल्हि मुकमल कयां भला क़ुरान ॻाल्हि अॼु क़ुरान खां ॿाहिरि नाहे करणी सुभान अल्लाह अजीब असांजो निज़ाम आहे शादी कई अल्लाह ताला हुनखे नवाज़ियो ग़रीब हारी हुयो ठेकेदार थियो वधी वियो अल्लाह इज़त ॾिनसि हाणे जॾहिं ज़िले जे लेवल ते ऑफिसरनि सां उथण वेहण थियो हाणे दिलि में ख़्यालु कर हाणे ॻाल्हि दिलि में ख़्यालु आयुसि हीअ ज़ाल थोरी सादड़ी आहे हीअ ज़ाल थोरी सादड़ी आहे पढ़ियल बि पूरी सूरी आहे मुंहिंजी दोस्ती हेॾनि ऑफिसरनि सां हाणे का भली ऑफिसराणी हथ कयां जेका पढ़ियल बि हुजे वरी मुंहिंजे लेवल ते बि हुजे ईअं आहे या न अदा ॻाल्हायो ईअं आहे या न अल्लाह अकबर मुंहिंजे बेनियाज़ रब जो क़ुरान ॿुध अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बाना फ़असा अन तकरहू शैआ फ़करिहतुमूहु थोड़ो आयत जो हिस्सो ज़हन में नथो जो मन हाफ़िज़ कंहिंखे अची वञे इन जो मुंड फ़करिहतुमूहु फ़असा अन तकरहू शैआ वयजअल अल्लाहु फीहि खैरन कसीरा सुभान अल्लाह मुखे याद अची वियो वआशिरूहुन्न बिल मारूफ फ़इन करिहतुमूहुन्न फ़असा अन तकरहू शैआ
वयजअलल्लाहु फीहि खैरन कसीरा। अल्लाह तोखे बी शादी जी भी इजाजत ॾिनी आ, टीह जी भी ॾिनी आ, चौथी जी भी ॾिनी आ, पर इन नियत सां न जंहिं नियत सां तूं थो करी, हीअ सादड़ी आ, हीअ चरड़ी आ, हाणे का भलड़ी वठां और का अकुल वारी वठां जेका मूंसां गॾु हले, मज़ीद कुझु नथो चवां। मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम में फरमायो व आशिरूहुन्न बिल मारूफ, पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुजारियो, पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुजारियो। फ़इन करिहतुमूहुन्न फ़असा अन तकरहू शैआ, अल्लाह तो फरमाए थी सघे थो तोखे पंहिंजे घर वारीअ जी का ॻाल्हि सुठी न लॻंदी हुजे, थी सघे थो उहा अणपढ़ियल इहा ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे, थी सघे थो उहा सुठी मानड़ी नथी पचाए ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे, थी सघे थो उहा रंग जी सादड़ी हुजे इहा ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे, पर मुंहिंजो रब फरमाए थो अगरि इन्हनि शयुनि खे तो बुनियाद बनाए शादी करण थो चाहीं त मुंहिंजो अल्लाह तोखे ख़बरदार करण थो चाहे वयजअलल्लाहु फी खैरन कसीरा। सुभान अल्लाह। थी सघे थो इहो जेकी कुझु तोखे घणो मिलियो आ, इहा घणी भलाई रब इन जे करे तोखे अता कई हुजे। ॻाल्हि समझ में अचे थी है ना। बेशक भी शादी जी इजाजत आ, टीह जी भी इजाजत आ, चौथी जी भी इजाजत आ, लेकिन इन सूरत में न, उन सूरत में जे अल्लाह तोखे जवानी ॾिनी आ, खुदा तोखे दौलत ॾिनी आ, खुदा तोखे ताकत ॾिनी आ, हिक घरवारी तुंहिंजे ज़िंदगीअ में तोसां पूरो नथी हली सघे, हाणे तो वटि दौलत बि वाधू आ, तो वटि ताकत बि वाधू आ, त गुनाह खां बचण जे लाइ बहितर आहे त तूं ॿी शादी कर। इन सूरत में तोखे इजाजत आ। ऐं उहे औरतूं बदनसीब औरतूं हन जेके इन बुनियाद ते मर्द खे शादी न करण ॾियनि त हे जे ॿी शादी कंदो त दौलत विरहाइजी वेंदी। ऐं अल्लाह जी बानी दौलत ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे, तोखे दौलत प्यारी आहे, दौलत प्यारी न कर, इन शइ खे प्यारो कर त तुंहिंजो मुड़ुसु अगरि को गुनाह करे वेझे त हुनजे आख़िरत जो छा थींदो, समझण जी कोशिश कयो। ॿियो नंबर, इन बुनियाद ते मर्द खे शादीअ जी इजाज़त आ। का बेवह औरत आ, वलर बचड़न जो आ, वेचारी तातण में तंग आ, दुनिया जो दस्तूर आ, ईअं कंहिंखे ॾींदे त माण्हू अलाए छा चवंदा। इन नियत सां त मौला मूंखे सभु कुझु ॾिनो आ, छो न इन बेसहारीअ खे सहारो ॾियां, मन इन जे ज़िंदगीअ जो बेड़ो सुहिणो थी पवे। अहिड़ी नियत करे शादी कर, ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तुंहिंजो बेड़ो पार। सुभान अल्लाह। मां मोटी हलां, टाइम थोड़ो आ। अर्ज़ पे कयुमि कहिड़े सहाबीअ जो रुॻी नालो ॿुधायो त मूंखे पक थिए त तव्हां महफ़िल में वेठा हो। जुनैद। सुभान अल्लाह। जुलैबी सहाबी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो आ। अॼु मुंहिंजे महबूब जे हुक्म सां काॾे थो वञे, जो पंहिंजो रिश्तो पाण खणी थो वञे। सुभान अल्लाह। सभु कंहिंजो रिश्तो कंहिंजो केरु खणी वेंदो आहे, कंहिंजो केरु खणी वेंदो आहे, ईअं आहे या न? तोखे ख़बर आहे मुंहिंजे सुहिणे अलीअ जो रिश्तो केरु खणी वियो? सुभान अल्लाह। ख़बर अथई? आहे हाय सुहिणे अलीअ जो रिश्तो केरु खणी वियो? सुहिणे अलीअ जी शॉपिंग कंहिं कई हुई? सुहिणे अलीअ जे लाइ जेको वलीमे जो प्रोग्राम थियो हो उन में काठड़ियूं कटे केरु आयो हो? सुहिणे अलीअ खे जंहिं सवारीअ ते विहारे वापसि आंदो वियो, सुहारीअ जी महार केरु खणी रहियो हो? सुहिणे अलीअ जेको कुर्तो पातो हो उहो सिबी केरु आयो हुयो? ऐं
मुसलमान खुदा जी ज़ात थी जाने जेडी मल महबूब मुस्तफ़ा जे दरबार में मुझा दोस्त अजीज शादी कंहिंजी थी रही है, शादी सुहणे अली जी सुहणे नबी जे न्याणी सां थी रही है। घोट काबे जा हुआ त न्याणी कुहार वरी गुंबज़े खज़रा जी जाई है। अजीब शादी है। जेडी मल जंज थी थे त जंज कैर थी थे मुझो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो खानदान का सवा बाकी 6 माण्हू हुजन, 3 मुहाजर हुजन, 3 अंसार हुजन। ॾिस त खणी सुहणे अली जी जंज में केर आयो आ? जो अबू बकर सुहिणो आयो आ, उमर फारूक आयो आ, उस्मान ज़ुन्नूरैन आयो आ, तलहा आयो आ, ज़ुबैर आयो आ। शादी अली जी आ, धी नबी जी आ, जानी 4 यार मुझे महबूब मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। मौजू कोने ने करे तवील नथो वञा, मां मोटा। हे जुलबीबा जेको पंहिंजे शादीअ जो रिश्तो पाण खणी वियो आ, जॾहिं उन अंसारी सुहिणे वटि पहुतो आ, उन अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम, केरा नालो थो ॿुधाए, किथां आयो आ? महबूब जे दरबार मां। बिस्मिल्लाह हुकुम कर। जे तो महबूब जा सलाम खणी आयो हां। सुभान अल्लाह। अंदाजो लगाए मुसलमान जॾहिं मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जा सलाम पहुता त उन अंसारी खुशी विचा हेडी दिल करे मुझे मुस्तफ़ा करीम जा सलाम पंहिंजे अखिड़िन ते रखिया। मुझा दोस्त अजीज अगे वॾा घर कोन हुया, ओता कुआं लॻ कोन हुयो। अंदर न्याणी ॿुधी खुशिया, ज़ाल ॿुधी खुशिया त मुझे मुस्तफ़ा करीम जा सलाम आया हन। सलाम ॿुधी सॼे घर में खुशी जी लहर डोड़ी आई आ। सलाम मोकिल मिलण खां बाद में पूछे तो भला को महबूब जो कमकार? चवे तो हा महबूब कम सां भी मोकिलियो आ। कहिड़े कम सां मुझे मुस्तफ़ा करीम तोखे मोकिलियो आ? ओ जुलबीब तो चवे ऐ पुछण वारा मुझे महबूब तो दे सलाम ॾियण सां गॾु न्यापो ॾिनो आ त पंहिंजे अकेली लाडली न्याणीअ जो रिश्तो मूंखे ॾे त मां उन सां शादी कयां। सुभान अल्लाह। पीउ हिकड़ी न्याणीअ दादुली न्याणीअ, लेकिन मुझे मुस्तफ़ा करीम जो दीवानो आ। चवे थो ऐ जुलबीब वेह, मां पंहिंजे बचड़न सां मशवरो करे अचां, छो त न्याणीअ सां भी मशवरो करणो आ, ज़ाल सां भी मशवरो करणो आ। उन में बरकत हूंदी आ जंहिंमें अबो ऐं अम्मा बि राज़ी, कुंवार भी राज़ी, पो जेॾों केॾों रब जे रहमत जा वसकारा। सुभान अल्लाह। जेका ॾाढ मुड़सी कंदो ही अम्मा हीअं कर न त मां तो सदा वाह में टप ॾियां, ईअं न कर। बाबा हीअं कर न त मां ट्रेन हेठों पाण थो ॾियां। ओ नौजवान खबरदार थी, अबे अम्मा खां वधीक तोला कोई ॿियो सुठो नथो सोचे सघे। पीउ अञा घर में छो त विच में पर्दो आ, अचे थो त ज़ाल चवे थी न न ईअं कोन थींदो, मूंखे हिकड़ी न्याणी आ। और तुंहिंजी ख़बर अथव हिकड़ी न्याणीअ, लाडली न्याणीअ, दादुली न्याणीअ। हे सहाबी त मुझे महबूब जो आ, महबूब जो हुक्म अखिन ते, पर इए कोन थींदो छो त हे गरीब आ, अलाए किथे रहण वारो आ, न की घर न की घाट, मां न्याणी कीअं ॾियां। ओहो सहाबी सगोरो पंहिंजे ज़ाल सां ॻाल्हाए थो पियो, न्याणीअ जे कन ते सलाम भी पिया, जवाब भी पियो। उतां आवाज़ थी करे ओ मुझा दिल पर बाबा, ओ मुझी मिठड़ी अम्मा, छा तो कुरान करीम जे सूरह अहज़ाब जी यह आयत कान पढ़ी आ छा? वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। छा तहां इहा कुरान जी आयत कान पढ़ी आ त अल्लाह ऐं उन जे रसूल जे हुक्म जे आॾो ईमान वारा मर्द, ईमान वारियूं औरतूं ज़ुबान कोन खोलींदा हन, जान हवाले करे छॾींदा हन। सुभान अल्लाह। केर थी चवे चो न्याणी, ॻाल्हि ॻाल्हि केर थी चवे। न्याणी। ओ मुसलमान, ओ शादी करण वारा, ओ रिश्ता करण वारा, हिकड़ा रिश्ता कया वेंदा हन हुस्न हा, हुस्न जे बुनियाद ते हिकड़ा रिश्ता कया वेंदा हन मुझा दोस्त अजीज, पर निस्बत जे खानदान जे बुनियाद ते हिकड़ा रिश्ता कया वेंदा हन दीन हा, दीन जे बुनियाद ते। दीन जे बुनियाद खे मेयार रख, ॾिस त मुंहिंजो रब इन जोड़न खे कामयाब करे थो या नथो करे।
ओॾनि न्याणीअ जॾहिं जवाब ॾिनो त ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजा बाबा, घोट खे कोन ॾिठो थम पर न्यापे मोकलण वारे घोट खे ॾिठो थम। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बाबा देर न कर, मुंहिंजी जान मुंहिंजो सिरड़ो खणी महबूब मुस्तफ़ा जे दरबार में हली पहुच, मूंखे महबूब जे हवाले करे छॾ। मूंखे कामिल यकीन आहे पंहिंजे महबूब ऐं पंहिंजे करीम रब में, जेको मुस्तफ़ा जे दरबार में ईंदो आहे रब कॾहिं बि उनखे ज़ाया थियण को न ॾींदो आहे। उहा कुंवारी न्याणी, उहो अंसारी घरवारी वठी महबूब जे दरबार में आया। महबूब उन्हनि जी दुआ फरमाए, उन्हनि जी शादी थी वई। हिकु ॿियो घर मदीने में आबाद थियो। ॻाल्हि लंबी आहे, खुटाईंदो हलां। वक़्तु आयो जंग जो मैदान आहे। जलबीब सुहिणो बि जंग में शरीक थियो आहे। जॾहिं जंग जो इख्तिताम थियो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पुछो, ॾिसो ॾिसो कहिड़ा कहिड़ा मां मुस्तफ़ा जा ग़ुलाम अल्लाह जे दरबार में शहीद थी विया आहिनि। सहाबी ॾिसी आया, या रसूल अल्लाह फलाणो शहीद थी वियो आहे, फलाणो ग़ुलाम शहीद थी वियो आहे। जॾहिं सहाबा ॿुधाए बस कयो, गौर कर, मुझे मुस्तफ़ा फरमायो वरी वञी ॾिसी अचो। वरी वञी ॾिसी आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणा फलाणा नाला ॿुधायो। मुझे मुस्तफ़ा करीम पुछो, ॾियो ख़बर मां मुस्तफ़ा जो दीवानो जलबीब काथे आ? सुभान अल्लाह। ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात हुक्म फरमायो, सहाबा हाणे ख़ास नाले सां ॻोल्हण शुरू कयो। ॻोल्हींदा 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 जॾहिं काफ़रनि जे लाशनि वटि पहुता, ॾिसनि त विच में जलबीब सुहिणो शहीद थी वियो। सुभान अल्लाह। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में सहाबा अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबन जो दीवानो शहीद थी वियो आहे। ॿुध त मुझे मुस्तफ़ा छा फरमायो। मुझे आका फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जा सहाबियो, 60 काफ़रन खे जहन्नम रसीद करण खां पोइ जलबीब भी अल्लाह जे राह में कुर्बान थी वियो आहे। छा मुझे मुस्तफ़ा फर खोल इमाम मुस्लिम खे, खोल इमाम मुस्लिम खे। मुझे सहाबा जेके जंग में लड़ी रहा आहिनि, उन्हनि खे ख़बर ई कान्हे कि त जलबीब काॾे वियो। मुझो मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आहे त हिन मुझे दीवाने 60 काफ़रन खे जहन्नम रसीद कयो आहे। बाद में हिन जी जान अल्लाह जे राह में कुर्बान थी आहे। मुझे मुस्तफ़ा खां कोई ग़ुलाम ॻुझो कोन्हे को, गला गला कोई ग़ुलाम ॻुझो नाहे। पोइ अदो ग़ुलाम कादर मुझे महबूबन खां ॻुझो आहे छा? अदो इरशाद अहमद गुजो जा बिल्कुल गुजो कोने को। सजो मामलो ही दिल जो आ। छा जो मामलो ॻाल्हि आहे, छा जो आ? दिल जो। मुझो मुस्तफ़ा परे भी कोने, मुझो मुस्तफ़ा वेझो भी कोने। सुभान अल्लाह। याद रखी छॾिजां, परे उन्हनि खां कोने जन जे अंदर में इश्क जो ज़रड़ो मौजूद आ। वेझो उन्हनि खे कोने जन जे दिल में मोहब्बत जी गुंजाइश मौजूद नाहे। न कहीं से दूर है मंजिले, ना कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। मैं बुरों से लाख बुरा सही, मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखे लो मेरे खुदा, ये तेरे हबीब की बात है। न
न कहीं से दूर है मंजिले, ना कोई गरीब की बात है। नकी परे जी गाला नकी गाला नकी पीछे जी गाला गाल सजी दिल जी आ। अगर दिल जो कनेक्शन आहे त पो गाल परे ऐं वेझो जी आहे ई कान का। जे तार तुंहिंजी मिली पई आ त पो गिरडी स्टेशन बिरिया सिटीअ में आ या सखर में आ परवाह नाहे, बल्ब तुंहिंजा ॿरंदा। पर जेकॾहिं तुंहिंजी तार ॻंढियल ई कान्हे पो गिरडी स्टेशन भले तुंहिंजे घर जे ॿाहिरि हुजे, बल्ब तुंहिंजा ऊंदहीअ में ई रहंदा। इन करे ही जेको कनेक्शन आ मुंहिंजा दोस्त अज़ीज, इन कनेक्शन खे बहाल रखो। अञा चई त सादी सिंधीअ में चई ॿुधाए, हे पूरो तुंहिंजो जिस्म आहे। छा आहे? गाला गाला छा आहे? पूरो जिस्म। हे अॼुकल्ह मोबाइल जो दौर आहे न, मोबाइल हथ में खणंदो आहे न, हिकिड़ी 50,000 जी मोबाइल, हिकिड़ी 500 जी मोबाइल, सिम ॿिन्ही में पवंदी आहे? जवाब ॾे। बेशक ॿिन्ही में सिम पवंदी आहे। 50,000 जे मोबाइल में सिम विझ इंडिया जी, ऐं 500 जे मोबाइल में सिम विझ पाकिस्तान जी। ॿुधा सिग्नल कहिड़ीअ में ईंदा? ॻाल्हायो सिग्नल कहिड़ीअ में ईंदा? 50,000 वारीअ में या 500 वारीअ में? 500 वारीअ में। हालांकि हूअ 50,000 वारी मोबाइल आहे, हूअ 500 जी आहे। ॿिन्ही में पयूं बि सिमूं आहिनि, पर हिकिड़ीअ में सिंगल जेका सादड़ी 500 जी उन में सिग्नल आया। 50,000 वारीअ में कुझु ई कोन्हे। को सवाल थियो त छो? जवाब मिलियो, जेका 50,000 जे मोबाइल में न सिम विधी अथई उन जो हिते टावर ई कोन्हे को, कनेक्शन ई कोन्हे को, उहा रजिस्टर्ड ई कान्हे का। जेका रजिस्टर्ड थियल ई कान्हे का, हुकूमत पाकिस्तान वटि उन जो कनेक्शन वरी किथां ईंदो? ऐं ही आहे त 500 जी मोबाइल, पर जेका सिम विधी अथई न, इन सिम जो टावर सां कनेक्शन ॻंढियो पियो आहे। इहा हुकूमत पाकिस्तान वटि रजिस्टर्ड आहे। पोइ 500 जे मोबाइल ते बसि नंबर मिलाए अस्सलाम वालेकुम चओ त काल सिधी मदीने पहुचंदी न पहुचंदी? जवाब ॾे। होॾां 50,000 जी मोबाइल आहे, सॼो ॾींहुं वेठो नंबर मिलाए, कुझु कोन थींदो। छो? जो उन में सिम ई अहिड़ी पियल आहे जंहिंजो कनेक्शन आहे ई कोन को। ऐं अल्लाह जा बाना, हे तुंहिंजो जिस्म मोबाइल जे मिसल आहे। हे तुंहिंजो जिस्म गाला गाला छा जे मिसल आहे? मोबाइल जे मिसल आहे। हे जेका दिल में, दिल केतिरी हेतिरी, जिस्म वॾो, दिल हेतिरी, सिम नंढड़ी हूंदी आहे न, मोबाइल वॾी। इहा जेका तुंहिंजी दिल आहे, इहा सिम आहे। अगर इहा सिम महबूब मदीने वारे मीर जे दुरूद सां तुंहिंजो कनेक्शन ॻंढियल आहे, ख़ुदा जे ज़िक्र सां तुंहिंजी दिल आबाद आहे, त पोइ जेॾी महिल अखिड़ियूं ॿूटींदई कोन, दाह कंदई कोन, त मुंहिंजो मुस्तफ़ा जी जी चव तोखे चवंदो। पर जेकॾहिं तुंहिंजो जिस्म त माशाअल्लाह भलड़ो आहे, सफ़ा भलड़ो आहे, पर जेकॾहिं इहा तुंहिंजी दिल महबूब जे मोहब्बत खां ख़ाली आहे त वेठो नंबर मिला कुझु कोन थींदो। पोइ मजबूर थी चवंदे त सिम में कुझु कोन्हे को, सिम में आहे तुंहिंजे कनेक्शन जो मसलो आहे। कनेक्शन मिलाए त दूरी आहे ई कान। सुभान अल्लाह। ॻाल्हि अचे वई सम्झ में या कान्हे? मां क़ुरान करीम ते पोइते मोटी अचां, मूंखे अल्लाह जो सुहिणो क़ुरान करीम तिलावत करणो आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेका मां आयत करीमा जो हिसो तिलावत कयो, अल्लाह ताला फरमायो वजअल लना मिन लदुनका वलिया वजअल लना मिन लदुनका नसीरा। सुभान अल्लाह। इहा दुआ कंहिं घुरी आहे? अचो तव्हांखे ॿुधायां, इहा दुआ कंहिं घुरी आहे? जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा घुरी आहे। कंहिं घुरी आहे? गाला गाला कंहिं घुरी आहे? मुंहिंजे महबूब जे सहाबा इहा दिल दुआ घुरी आहे। कॾहिं घुरी आहे? जो हिजरत मक्के खां बाद में घुरी आहे। ताजदार मदीना
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं मक्के खां हिजरत करे मदीने तय्यबा अचनि था पोयां मक्के वारनि सहाबा जे मथां ज़ुल्मनि जा पहाड़ टुटनि था। मुशरिकीन मक्का कुफारे मक्का मुझे करीम आका जे गुलामन सां अल्लाह जे सालिह बानड़न सां जुल्म जी इंतहा था कन। सबब कहिड़ो आ जो मुझे मुस्तफा जी गुलामी उन्हनि कबूल कई आ, अल्लाह जे वहदानियत जो इकरार कयो आ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो इकरार कयो आ। मुशरिकीन मक्का कुफारे मक्का जॾहिं जुल्म जा पहाड़ टोड़िया उन सहाबा कंहिंखां दुआ घुरी जवाब ॾियो। ॻाल्हाए कंहिंखां दुआ घुरियो छो ॾाढिया नथा ॻाल्हायो? हिन इलाइक़े जा माण्हू त ॾाढा अॼु भला ढरा ढरा तव्हांजी ढराई सम्झ में नथी अचे। ॾेपार जनवारनि जो कमु, हा अली मोहम्मद सच थो चवे, ॾेपार जनवारो हिते त कोन हूंदा ॾेपार जनवार, पर अॼु हिते ढराई मूंखे सम्झ में नथी अचे। हलो तव्हां भले डरो पर मां डरो न आहियां। ॻाल्हि संगत में सिधी तवज्जो कर मुंहिंजा दोस्त, इहा दुआ कंहिं घुरी चो मुंहिंजे महबूब जे सहाबा। कंहिं घुरी न ॻाल्हाईंदो वधंदुसि कोन, कंहिं घुरी हुजूर जे सहाबा दुआ घुरी। कहिड़ी दुआ घुरी, काथे दुआ घुरी? चो मक्के पाक जे अंदर उते काबो मौजूद आहे या नाहे? जवाब ॾे। काबो मौजूदा, काबो मौजूदा। हितां लखे रुपया ख़र्च करे काबे जे ख़िलाफ़ में हथड़ा विझी दुआ कंदा हूं, मौला इन काबे जे ख़िलाफ़ जे सदके गुनाह मुआफ़ फरमा। अल्लाह जे दरबार में दुआ घुरदा हूं। हितां खां वञण वारे खे हाजी ॿुधाईंदा आहिनि जॾहिं काबे ते नज़र पवई त अखियूं छिंभिजा न छो, जेसिताईं अखि न छिंभींदे दुआऊं घुरंदो वञ कबूल थींदियूं। मां तोखां शॉर्ट में सवाल थो कयां, काबो छाजो ठहियल आहे? चो भितिन जो सिरन जो ठहियल आहे। काबे जे मथां कपिड़ो आयल आहे। केतिरा ई दफ़ा काबो ड्रथो आहे वरी ठहियल आहे। ही उहो ई काबो न आहे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम हथ सां ठाहियो। जाइ उहा ई आहे मगर ही काबो तब्दील थींदो रहियो आहे। मुंहिंजा दोस्त किरंदो रहियो आहे वरी ठहंदो रहियो आहे, लेकिन जाइ उहा ई आहे। जाइ जे करे उन काबे जी अल्लाह एतिरी इज्जत करे छॾी आहे जो तुंहिंजी निगाह पवे त तेसि ताईं निगाह परे नथो करी। दिलि चवे थी जेसिताईं निगाह पियल हूं दुआ क़बूल थींदी। जॾहिं काबे ते निगाह पवण सां दुआ रद कान थींदी आहे त ॿुधा जॾहिं काबे जे मथां निगाह पवंदी त दुआ उन्हनि जी रद कीअं थींदी आहे। अज़ीज़ान मन सहाबा दुआ घुरी काबे में रहण वारन, मक्के में रहण वारन, जिते काबो भी मौजूद आ, मकामे इब्राहिम भी मौजूद आ, सफा मरवा भी मौजूद आ, आबे जमजम भी मौजूद आ, हतीम भी मौजूद आ, गिलाफे काबा भी मौजूद आ, हिजरे असवद भी मौजूद आ। उन सहाबा दुआ घुरी, ओ असांजा परवरदिगार वजअल लना मिन लदुनका वलिया, ओ मुझा मौला पंहिंजे तरफ खां असांजे लाइ को मददगार मोकिल, को वली मोकिल। वजअल लना मिन लदुनका नसीरा, मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन दुआ घुरी, मौला असांजे ला को संभालींदड़ मोकिल, को वारिस मोकिल, को वली मोकिल। मौला असांजे ला मददगार मोकिल। मक्के जे सरजमीन ते काबे जे हूंदे वली जे नाले सां महबूब मुस्तफा जे गुलामन सहाबन दुआ घुरी आ। दुआ घुरण जी ताकत रब ॾिनी आ। क़ुरान करीम जे सूरत में नाज़िल रब फरमाई आ, छाजे करे कायनात के खबर पवे, ओ कायनात वारो जंहिंजे मथां वली जो नालो पियो आ, यकीनन उहो जे वली आहे त मां रब उन सां एतिरो प्यार कंदो हां जो मुंहिंजा सहाबा भी उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि।
गाल के अञा वधाईंदुमि छो त अञा गाल मुकमिल तौर खुली नाहे थोड़ो अॻिते वधी हलो दरबारे मुस्तफ़ा में अचूं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मां तव्हां खां तो पुछां तमाम अंबिया शान वारा चवा आहिनि लेकिन मुझे मुस्तफ़ा जे बराबर हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरड़े जा सहाबी मुझे महबूब मुस्तफ़ा जा 1.25 लाख सहाबी घणा गाला गाला घणा हिकिड़ी ॻाल्हि चवां ॻाल्हि पोइ तोखे नारो हणो पवंदो त 5 नारा 5 तनी 1.25 लाख नारा चवणो पवंदो 1.25 लाख नारा ख़बर थई इहो 1.25 लाख जो नालो छो आहे खोलियां राज़ यको न खोलींदुमि फ़क़त एतिरो खोलींदुमि इन करे जो जॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज तां मोटिया ग़दीर ख़ुम जे मक़ाम ते उते 1.25 लाख सहाबी मौजूद हुया 1.25 लाख सहाबिन जे साम्हूं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा दिलबर अलीअ खे सॾड़ो करे बाह में हथ विझी करे बाह मथे लोॾे करे ऐलान कयो मन कुल्तु मौला फहाज़ा अली मौला कंहिंजे साम्हूं चो 1.25 लाख सहाबा जे साम्हूं सुभान अल्लाह इन करे 1.25 लाख सहाबा जी निस्बत मुझे सोने अली जे नारे सां वक्त हुजे त अञा तोखे ॿुधायां महबूब इएं चई बस कयो त सोने अमीर उमर उथी कहिड़ो ऐलान कयो वाह अमीर उमर तुंहिंजे नाम तां आई लव यू अमीर उमर सोना तुझे नाम तां कुर्बान वञा इन करे त मुझे मुस्तफ़ा फरमायो त मुंहिंजो उमर जंहिं गलीअ सां ईंदो आहे त शैतान गली छॾे भॼी वेंदो बेशक याद रखी छॾिजां बहरहाल मौज़ूअ खे चेंज नथो करणु चाहियां मोटी साॻी जगह ते अचां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोणे अलीअ जो हथ मथे कयो सहाबा 1.25 लाख हुया अमीर उमर वधी करे गोॾड़ा हेठि करे मुंहिंजे महबूब जे आॾो अर्ज़ कयो महबूब हे अली मां उमर जो बि वली आ कुल मुमिन क़यामत ताईं अचण वारे हर मोमिन जो बि वली आ यो ऐलान कह कयो जवाब दे चो सोने उमर बिन खत्ताब रदी अल्लाह ताला अन्हा ऐलान कयो हाने मुजा दोस्त अजीज दरबारे मुस्तफ़ा में हल मुझे मदीने जे ताजदार सोने उमर के फरमायो सोने अली के फरमायो ऐ अदाली जी मुजा का ऐ उमर जी मुजा दिलबर मां मुस्तफ़ा हे कुर्तो दई थो वञा मां मुस्तफ़ा हे कुर्तो हे कुर्तो ॾेई थो वञा सलाम भी ॾेई थो वञा लेकिन सलाम भी अमानत हे कुर्तो भी अमानत ऐं उमर बिन खत्ताब दुनिया जे अंदर तुंहिंजो नारो हूंदो फुतूहात करण वारो ख़ुदा तोखे बनाईंदो दुनिया सॼी तुंहिंजे नाले खां ॾकंदी कुफार तुंहिंजे नाले खे ॿुधी ॾकंदा कैसो कसरा जा कुंकरा किरी पवंदा पर मां मुस्तफ़ा तोखे थो फरमायां छो त ही मुंहिंजो अली उहो जंहिं ख़ैबर जे किले के हिकड़ी ठोकर सां किराइण वारो आहे अलीअ जो नालो मां मुस्तफ़ा जे हूंदे ई मशहूर आहे ऐं उमर तुंहिंजी फुतूहात मशहूर थींदी तहां ॿई ॼणा मां मुस्तफ़ा जो कुर्तो खणी उन मां मुस्तफ़ा जे ग़ुलाम ॾे वञिजो जेको कॾहिं आयो बि कोन्हे को उन ॾे वञी चइजो त मुंहिंजो महबूब तोखे सलाम बि ॾे पियो ही कुर्तो बि ॾिनो आहे मुझे मुस्तफ़ा जो न्यापो थई त मुझे उम्मत जे ला दुआ घुर नारे तकबीर नारे रिसाला नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत जिंदाबाद पंज थी विया टे पहिरीं जी नमाज पढ़णी आहे पर हिन ॻाल्हि खे पूरो कंदुमि छो त टाइम अहिड़े ते प्रोग्राम थी वियो जो आचर हुजे त कोई 2-2.5 कलाक ठकाव निकिरनि आहे ठकाव मां मुराद ख़बर अथव मां असांजे सखणा फ़ैर करणु ॼाणंदा ई कोन हूं अल्हम्दुलिल्लाह जेका ॻाल्हि कंदा हूं अल्लाह जा लख एहसान ऑथेंटिक मुस्तनद ॻाल्हि हूंदी आहे मदीने जे ताजदार जा 2 सुहिणा सहाबी केर उमर बिन खत्ताब अली अल मुर्तजा शेर खुदा मां तव्हां खां तो पुछां जॾहिं अमीरुल मोमिनीन जो नारो दुनिया में मशहूर आहे हुकूमत मुझे सोने अमीर उमर जी मौजूद आहे मक्के जी सरजमीन आहे काबतुल्लाह जी सरजमीन आहे
हज जो मौक़ो आ। अज उमर बिन ख़त्ताब ऐलान तो करे दियो ख़बर यमन वारा केरु हन। उन यमन ॾे मुझो मुस्तफ़ा करीम निहारे पंहिंजा बटण खोले ऐं इएं जो साह कयो त सहाबा के महबूब अजु केॾो थदड़ी हीर पई लगे। मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो यमन मामा मुस्तफ़ा के रहमान और रहीम जे कुर्ब जी खुशबू अची रही है। या रसूल अल्लाह ये केर खुश नसीब आ जेको यमन में वेठो आ। खुशबू मुझो मुस्तफ़ा हिते खिंडरेड़े रहियो आ। मुझा महबूब वो आयो कोन्हे छा? हुजूर फरमायो न। सहाबा था चन महबूब सलमान फारस मां अची वयो, बिलाल हबश मां अची वयो, सुहेब रूम मां अची वयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन तही विख पंध जिया। मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो जी जल अमड़ जे खिदमत में हूंदो आ, इन करे टाइम न मिलियो थस मां मुस्तफ़ा उन सां प्यार कंदो आहियां। सुभान अल्लाह। कंहिंजे खिदमत में गाला गाला कंहिंजे खिदमत में जी जल अमड़ जे खिदमत में रहण वारो आ। जी जल अमड़ जी खिदमत कंदो आ। वेठो त यमन में आ मां मुस्तफ़ा प्यार करे ऐलान करे रहियो आ। वक्त मुख्तसरा मुझा दोस्त मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा पार पता बुधाया, उन जूं निशानियूं बुधायूं। कंहिंजूं निशानियूं तमाम उलमा खां पुछी ॾिस जहिड़े भी मर्तबे फिक्र जा हन कोई इनकार न कंदो। उन शख्स जो निशानियूं बुधायो जेको वेठो त यमन में आ। निशानियूं मुझो मुस्तफ़ा मक्के में बुधाए रहियो आ। त मां छो न चवां त मुझे महबूब मुस्तफ़ा का ओहो परे नाहे जेको दिल जो कनेक्शन मुझे महबूब सां गंढियो वेठो आ। अजीजा ने मन काथे सहाबी हजारे वली गर्जन, हजारे गौस गर्जन, हजारे कुतुब गर्जन, हजारे अब्दाल गर्जन। चो हिक वली जे बराबर गाला गाला हिक वली जे बराबर सभई सहाबा गर्जन। अबू बकर उमर उस्मान अली जे बराबर। चो चो छाजे करे जो मुझे करीम मुस्तफ़ा उन्हनि खे यार बनायो आ। सुभान अल्लाह। अजीज ने मन त उहे सहाबी रसूल सुनो उमर फारूक मुझो सुनो अली उल मुर्तजा मुझे मुस्तफ़ा करीम जे हुक्म सां काॾे वया। जो उन शख्स ॾे जे जो नालो उवैस आ। सुभान अल्लाह। गाला छा नालो आ? जे जो नालो उवैस आ करन जे रहण वारो आ। मुझे मुस्तफ़ा जो प्यारो आ। जी जल अमड़ जी खिदमत में रहण वारो आ। मुझे मुस्तफ़ा बुधायो कंहिंखे चो पंहिंजे अबू बकर खे, पंहिंजे उमर खे, पंहिंजे उस्मान, पंहिंजे तलहा, पंहिंजे ज़ुबैर शेरे खुदा के बुधायो त कंहिंजा वारड़ा त खिंडड़ियल हूंदा हन, कपड़ा त मेरड़ा हूंदा हन, हाल त सादड़ो हूंदो आ। गॾु मानी खाइण लाइ बि केरु तयार कोन हूंदो आ। पर मुझे मुस्तफ़ा फरमायो उहो रब जो एतिरो त प्यारो आ जो हथड़ा खणंदो आ त मुझो खुदा कॾहिं बि उन जा हथ खाली कोन मोटाईंदो आ। सुभान अल्लाह। टाइम हुजे हाँ खोलिया हाँ तो मक्के में वेही करे मुझो मुस्तफ़ा थो बुधाए तो उन जा हथ रब खाली को न थो मोटाए। मना दुआ उन जी हुंदी आ, वसीलो मुस्तफ़ा जो हुंदो। सुभान अल्लाह। खबरवार उहो हूंदो आ जेको न्यापो पहुचाइण वारो हूंदो आ। वक्त कोने को मुझा दोस्त मां अॻिते वधण जी कोशिश कयां। जॾहिं शेरे खुदा अली उल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम सोहणे उमर बिन ख़त्ताब हज जे मौके ते ऐलान कयो यमन वारा कहिड़ा हन? उथी पिया। तव्हां में कर्ण कबीले वारा कहिड़ा हन? चंद ॼणा उथी पिया। ॾियो ख़बर तव्हां में उवैस नाले केरा? केड़ो नालो? सुने उमर बिन ख़त्ताब वरतो जवाब दे ए उहो उमर बिन ख़त्ताब जंहिंजे अदल जा जंहिंजे हुक्मरानी जा जंहिंजे इंसाफ जा किस्सा कहानियूं न पर हकीकतूं दुनिया जे आॾो इहे आशिकार हन जो दुनिया जे हुक्मराननि खे शर्म सां मुंहिंजा दोस्त ज़मीन दोस्त थियणु घुर्जे। उमर बिन ख़त्ताब वक़्त जो बादशाह हुआ। दुनिया उन जे नाले खां ॾकी रही आहे। अॼु बैतुल मुक़द्दस वारनि दावत कई आहे। उमर बिन ख़त्ताब जी मदीने मां हिकिड़ी ॾाची काहींदो आहे।
हितो रुगी कहे वजीर जो नौकर तो निकरे 11 गाड़ियों गड करे तो निकरे हिकड़ी डाची कहीं दोआ गुलाम कारड़ो मुझा दोस्त अजीज गड खणदो आ मदीने मां निकरदो आ उमर बिन खत्ताब गुलाम के चवंदो आ सफर में जेतरो टाइम मां डाचीअ ते तू प्यादल वरी ओतरो टाइम तू डाचीअ ते मां प्यादल हलंदुस उमर बिन खत्ताब रदी अल्लाह ताला अन्हु ये सफर कंदा था वजन अजीब इत्तेफाक का जद यरूशलेम वेझो आयो आ त गुलाम जे चढ़ण जो वारो आयो आ म वक्त जे अमीरुल मोमिनीन जे महार वठण जो वारो आयो आ पाण लही महार वरतो गुलाम अर्ज कयो त मोजा साईं यरूशलेम सामो आ मानू इंतजार में बीठा हन मानू दीदार ला दीवाना हन मां गुलाम आया तवा आका हो तवा हेठ हुजो मां मथे हुजा या गाल मुनासिब काने दुनिया छा चवंदी उमर बिन खत्ताब पोइते मदीने दे निहारे चयो ए मोजा गुलाम तू तो चवी त दुनिया छा चवंदी मां तो चवा जे मां इंसाफ न कंदुस त सामो मुजो मुस्तफा दिसी रहियो आ ओहो छा चवंदो अजीज़ाने मल उमर बिन खत्ताब महार वठियो थो वने वक्त जो गवर्नर इस्तकबाल में मानू निहारे हैरत में जेको उठते वेठो आ यकीनन ओहो ई आका है एड़ो रंग जो कारड़ो आका नालो त केडो वडो आ उमर बिन खत्ताब जो केसो कसरा जा कुंगरा टुटी विया इहो रंग जो कारो चप थुलड़ा इहो उमर बिन खत्ताब त वक्त जे गवर्नर चे त न इहो उमर बिन खत्ताब नाहे पर जेको महार वठियो तो छो हुनन चयो इन बादशाह खते गुलाम त ॾिस केडो चोरीअ जो चंडरा गवर्नर चयो त जेको मथे वेठल आ ओहो गुलाम आ जे हथ में महार आ ओहो अमीरुल मोमिनीन त जॾहिं दुश्मनान इस्लाम बुधो तो उन्हनि जे ॾंदे आंगुरियूं अचे वयूं त जंहिंजा गुलाम अहिड़ा आदिल हन त हो मुस्तफा छा हो सुभान अल्लाह दीन तुझे कैरेक्टर सां बनियो पंहिंजे कैरेक्टर के गुड कर बहरहाल टाइम वञे तो ज़ोरियत चढ़ंदो मां वञा तो अॻिते निकिरंदो अज़ीज़ा ने मन शेरे खुदा ऐं सोनो उमर बिन खत्ताब पुछो त उवैस नाले केरा करण वारन चयो असां में त केरु कोने हा हिकिड़ो असांजो चरियाट छोकिरो आ चरियाणा खास एड़ो अकुल वारो कोने एडो जबलन में डाचू चारे रहियो आ अज भी डाचन सा मौजूद आ वार खिंडड़ेल थस ये सवादड़ो अजो जे लफ्जन में चवा त मौलाई ख्याल जो मानू आ ये पांजे मुंह सा हुंदो आ उमर बिन खत्ताब ने हर जो तवा के केड़ी खबर त मुझे मुस्तफा उन सा केडो प्यार कयो सुभान अल्लाह अजो वक्त जो बादशाह मक्को छदी दुआ फातिह खैबर अलीउल मुर्तजा शेरे खुदा भी गडवी दुआ उन सा मिलण ला काडे था वजन गाला गाला अली जो नालो बुधी सुभान अल्लाह दुख तो थे न माखे ये त न कर ओ जंहिंजो मौला अली सा प्यार ओ हथ मथे करे माशाल्लाह वेठा भी सभई मुजाहिद हो ओ जंहिंजो चैने यारन सा प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो पंजतन पाक सा प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो यारियां वारो आ यार ओ हथ मथे करे छुत टिकट जन्नत जी हैदर आदी दो पंहिंजे हथन सा पाण वडी दो जेको उन जन्नत वञण लाइ तैयार ओ हथ मथे करे जंहिंजो मौला अली सा प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो चैने यारन सा प्यार ओ हथ मथे करे माशाअल्लाह सभई मुझे करीम आका जा दीवाना मस्ताना बैठा हो सुनो उमर बिन खत्ताब अलीउल मुर्तजा शेरे खुदा मुझे महबूब जो कुर्तो खणी जंगल में पहुता अचन त डाचू चरन थियूं पयूं डाचन के संभालण जे लाइ मलाइक बीठा हन उवैस सजदन में यार सा झूगार करे रहियो आ सुभान अल्लाह थी त ॾिस न मालिक जो मज़ो त पोइ ॾिस न
अज़ीज़ा ने मन वक्त कोने अंदर फाटे थो तो अलाए छा चवण तो चाहे नमाज थी वने मजबूर ही करणो थो पवे मुखे ढुक भरना था पवन ओ मुझा मिठड़ा भा सुने अमीरुल मोमिनीन उमर बिन खिताब सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे पेरन जो आवाज तो बुधे आवाज बुधी करे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह सलाम और नमाज मा फारिग तो थे सलाम दुआ थे थी जदे खबर थी पवे ए अमीरुल मोमिनीन उमर बिन खिताब ए अलीउल मुर्तजा शेरे खुदा हसनैन करीमैन जो बाबुआ अंदाजो लगा जेको मुस्तफा जो दीवानो आ महबूब जे आशिकन के ॾिसी उन वक्त उन जो हाल छा थियो सुभान अल्लाह। पर जंहिं वक्त में अमीरुल मोमिनीन उमर बिन खताब चयो ओ सोना अली अहवाल दे सुने अली चयो त न आया अमीरुल मोमिनीन तवा अहवाल दियो अज उमर बिन खताब चवे थो महबूब जे हुक्म सा आया हूं महबूब जा सलाम खणी आया हूं तवज्जो कर ओ वलियन खा मुंह मोड़न वारा महबूब जा सलाम खणी आया हूं महबूब जो कुर्तो खणी आया हूं महबूब जो न्यापो खणी आया हूं महबूब न्यापो दिनो थई अज ही कुर्तो वठ पाए मुझे मुस्तफा जे उम्मत जे बख्शिश जे ला दुआ घुर सुभान अल्लाह। सहाबी सहाबी कहंदे आया वली दे मोकलण वारो केरा चो इमामुल अंबिया मोकलियो छाजे ला चइजोस त मुझे उम्मत ला दुआ घुरे गाला दुआ घुरे पोइ मुझो मुस्तफा पंहिंजे सहाबा खे मोकिले त वञी चयोसि त मुंहिंजे उम्मत लाइ दुआ घुरे पोइ तूं असांजो हली सजण साईं खां दुआ घुरायूं त ॾोह कयोसीं जवाब ॾे कोई कंहिंजो मुरीद आ को साईं मशहूरनि वारे साईं जो मुरीद आ को साईं करूंडीअ वारे जवान जो मुरीद आ जेको जंहिंजो बि मुरीद आ जेकॾहिं कंहिं कामिल वटि वञी दुआ घुराईंदो आ त हो अल्लाह जा बाना इहो ॾोह जो कमु नथो करे चओ त सहाबा जी सुन्नत अदा करे रहियो औलिया अल्लाह का दुआ घुराइण पूरी इस्लाम जी तारीख़ रखा दो छा उमर बिन खताब अलीउल मुर्तजा न विया ॻाल्हि खुटाया उन जवान छा कयो कुर्तो हथ में खणी ज़ारो कतार रोंदो आ पाईंदो नाहे उन कुर्ते के हथड़न में खणी सीने सां लाए रोंदो आ दुआ घुरंदो आ ओ मुझा मौला अज मुझे मुस्तफा करीम जे हिन कुर्ते जो वास्तो थई मुझे महबूब जे उम्मत खे मुआफ़ फरमा ऐलान थींदो आ हेतरी उम्मत मुआफ़ थी ओ मुझा मौला अज इमामुल अंबिया जे जिस्म के लगल पाक कुर्दो तुझे गुलाम वट मौजूद आ बान्हे वट मौजूद आ मौला महबूब जे कुर्ते जे सदके मुआफ़ फरमा जडी मल ऐलान खुदा बंदी थींदो आ गैबी आवाज ईंदो आ ऐ उवैस तुझे करीम रब तुझे करीम रब रबिया ऐं ॿियो मज़र कबीले जूं उन वक्त में मशहूर बकरियूं हुयूं जेके घणनि घाटनि वारनि सां मशहूर हुयूं जेतिरियूं रबिया ऐं मज़र कबीले जूं बकरियूं उन्हनि जे पुठीअ ते जेतिरा वार अॼु रब तुंहिंजे दुआ जे सदके एतिरा हुज़ूर जा उम्मती मुआफ़ करे छॾिया सुभान अल्लाह। टाइम खुटी वियो ॻाल्हि केते मुकंदीअ खे मुकाया जवाब दे मुसलमान औलिया अल्लाह दे वञण कंहिंजी सुन्नत आहे जवाब दे न छो त उवैस करनी सहाबी रसूल त नाहे न सहाबी उनखे चइबो आहे जेको हिननि अखिड़ियुनि सां हिन जिस्म सां मुंहिंजे महबूब मुस्तफा जो दीदार करे चो सहाबी त नाहे पर मक़ाम रब उनखे उहो ॾिनो जो वेठो त यमन में हुयो मुंहिंजो मुस्तफा खुशबू करे ॻाल्हि पियो करे उनखे मक़ाम मिलियो किथां बेस चाहे जो त जीजल अमड़ जे खिदमत में रहे रुकावट कहिड़ी हुई हुजूर दे अचण जी जवाब दे हुजूर दे अचण जी रुकावट कहिड़ी हुई जीजल अमड़ जी खिदमत हुजूर जे दरबार में सहाबी आयो या रसूल अल्लाह जिहाद ते हलण तो चाहियां मुझे मुस्तफा पुछो दे खबर अबू अम्मा जेरा थई हा मुझा आका वञ वञी अबे अम्मा जी खिदमत कर रब तोखे जिहाद जो सवाब दे छॾे सुभान अल्लाह। नौजवानो अबे अम्मा जी खिदमत कयो औलिया अल्लाह सा सोहबत रखो औलिया अल्लाह सा हा औलिया अल्लाह वरी जुमलो तो चवा औलिया अल्लाह मना अल्लाह जा महबूब बाना अल्लाह जा दोस्त बाना के रहन इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लजीना आमनुल्लजीना युकीमुनस्सलात सहाबा भी मुझे मुस्तफा जा वलीउल्लाह थे ताबई भी मुझे मुस्तफा जा वलीउल्लाह थे तबा ताबई भी मुझे मुस्तफा जा वली
वलीउल्लाह थे इन दौर जे अंदर पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर गौसुल आजम अब्दुल कादिर जिलानी जे फैज़ सा इन पुर दज्जाली दौर फितने वारे दौर जे अंदर अगर को तोखे वलीउल्लाह नजर इंदो हज़ारे खुदा जा कामिल वली हन मुझो सजन साईं भी पांजो मटो पाण थे अल्लाह ताला तमाम दरगाहुन के आबाद रखे औलिया अल्लाह के आबाद रखे उनन जे फयूज़ व बरकात के अल्लाह ताला आम करे मु मिस्कीन के पंहिंजे कामिल मुर्शिद से अल्लाह ताला निस्बत हमेशा मुस्तहकम करण जी तौफीक अता फरमाए। आखिर में वरी कुरान जी आयत तो पढ़ा हे जेको अल्लाह वारन दे पंधड़ा तो करी हे अजाया कोन थे कुरान बुधी छड अल अखिल्ला यौम इज़िम बादुहुम लि बादिन अदुव इल्ला अल मुत्तकीन जने क़यामत जो दिहाड़ो थींदो सभई रिश्ता नाता टुटरी विंदा पर रब तो चवे जेके परहेज़गार रब जा बानान उहे उते भी तहां जा दोस्ती निभाइण वारा हुंदा। तो मुझा दोस्तों अजीजो अल्लाह ताला जो कुरान पे पढ़े टाइम नमाज छो तो नमाज न पढ़े भी तो कुछ न थींदो नमाज खुदा जो फर्ज आ सवा 5 पिया थन नमाज जो टाइम तंग थींदो पियो वने टाइम जरूर मौजूद आ मगर तंग थींदो पियो वने तो बस हाने तहां के तबलीग जो हाने मफहूम ए मकसद हाने निचूड़ में आणिया तो याद रखो हिन दौर जे अंदर कहे बुखायल खे हिकड़े वेले जी मानी खारायो यकीन कयो त 1000 नमाजुन का अफजल। वरी जुमलो बुधो कहे बुखायल खे मानी खारायो अल्लाह जी रजा खातर कहे मुश्किल में फाथल जी मदद कयो अल्लाह जी रजा खातर जे कोन दिसो त बेचारो लाचार मजबूर थी वयो आ ऐं चवे थो मुझो कोई नाहे उनके पुठड़न ते हथ रखी सहारो दे चईसे ओए खुदा जा बाना छो तो फिक्र करी मां तुझो भा दोस्त जो वेठो हां भला बियो कुछ न दी उनके जुबान जो सहारो दे उन जी दिल खुश थे रब तुझे मथा राजी थी पवंदो। अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो अल्लाह जे मखलूक जी खिदमत कयो अल्लाह जे मखलूक जी इज्जत कयो ऐं पंहिंजा पाण में झेड़ा झगड़ा ख़त्म कयो हे खुदा जो वास्तो थो। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जेको शख्स बे खे मुआफ़ थो करे मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां तो उन जी इज्जत कॾहिं बि घटि कान थींदी। ओ मुसलमान मुझे कह फरमायो चो मदीने जे ताजदार ॻाल्हि कह फरमायो थोड़न थोड़न ॻाल्हियुनि ते हिक ॿिए सां ॻाल्हाइण न छॾियो थोड़न थोड़न ॻाल्हियुनि ते रिश्तेदारी न टोड़ियो थोड़न थोड़न ॻाल्हियुनि ते हिक ॿिए जा अचण वञण न छॾियो। अल्लाह जो क़ुरान पढ़ियो था वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मुझे अल्लाह फरमायो अंदर मां बुग़्ज़ कढो ए अंदर मां गंद कढो ए अंदर मां कीना कढो ए अंदर मां हसद कढो ए अंदर मां साड़ कढो वला आफ़ीन अनिन नास हिक ॿिए खे मुआफ़ कयो। मौला जे असां मुआफ़ कयो मिलंदो छा उजूरो ॿुध वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह प्यार थो करे कैसा एहसान कंदड़ सां कैसा अल्लाह चयो मुआफ़ कयो पर प्यार कयां तो एहसान कंदड़ सां। एहसान छाखे चइबो आहे वो तो सा बुराई करे तू भलाई कर वरी बुराई करे वरी भलाई कर वरी बुराई करे वरी भलाई कर। रब तो चवे मुझे रजा खातर ये ताना सहदो रह इस्तमा रब तो के फर्श का अर्श ते किए थो पुजाए सजा। तो मुझा दोस्तों अजीजो दीन जो पैगाम तहां ताईं पहुंचाइण जी अल्लाह तौफीक ॾिनी। अदा गुलाम कादर मियां राशिद हुसैन जो अल्लाह ताला ही कावशूं क़बूल फरमाइंदो जेकी आया हो अल्लाह ताला तहां जो अचण क़बूल फरमाइंदो। बस इहो हिकिड़ो अज़म करे निकिरो त इंशा अल्लाह ताला कंहिंजो हक़ न खाईंदासीं कंहिंखे रंजाईंदासीं न ॿाहिराड़ी जो माहौला छो कंहिंजो गाह कोन कंदासीं कंहिंजी बुह जी पुठारक कोन खणंदासीं कंहिंजो पाणी कोन खोलींदासीं कंहिंजे ॿेर मां ॿेर बिना इजाज़त जे कोन छाणी मुझा दोस्त कंहिंजे पाणीअ खे नुरकड़ो करे ॿारो कोन भराईंदासीं। जेको 100 मण मां 100 मण कंदो आहे उहो ई तोखे आबाद करण वारो आहे। उन जे मथां तवक्कल रख ॿिए जे हक़ खां परे भॼ रब तोखे एतिरो ॾेई छॾींदो जो तूं खाई खाई थकिजी पवंदे खुटंदो ई कोन। इंशाअल्लाह ईअं कंदासीं
एक बे के मुआफ़ कंदासीं इंशाअल्लाह ताला पाड़े जो ख्याल रखंदासीं इंशाअल्लाह ताला गरीबन जी मिस्कीनन जी मदद कंदासीं चो इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला मुझो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन यार हिन जो चवाई अब्दुर्रहमान सोलंगी ओ हुते गाॾीअ मां लथुसि आयो काथे वेठो आहे ये अब्दुर्रहमान सोलंगी 2 मिंट चवां न त हे वरी गाॾीअ ते अचे बीहंदो वेहण ई कोन ॾींदो उथी आधी रात ओ पखी लाते लवने उथी